रिपोर्ट खैरपुर मीरस ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जीलानी। ठरी मीरवा कुछ ॾींहं अॻु ठरी मीरवा में दीवान बिरादरी दुकान मां चोरी थी वई हुई, जंहिं जे हिकु हफ़्ते अंदरि पुलिस रिकवरी कराए वरिती। सामान वापसि थियण बैदि एसएचओ मीरवा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु हफ़्तो पहिरियां मीरवा थाणे जी हद मां पहलाजमल ऐं सुरेश कुमार जे दुकाननि मां चोरी थी हुई। पहलाजमल ऐं सुरेश कुमार जी फरियाद ते असां टीम जोड़ी हुई, जेका कार्रवाई कंदे मेहरापुर थाणे जी हद जवाबदार सुमेर सहतो वटि पहुती, जितां चोरी थियल सामान हथ कयो वियो। चोर मौके ते फरार थियण में कामयाब थी विया। सुमेर सहतो खैरपुर ज़िले अंदरि केतिरनि ई ॾोहनि में मुलविस आहे। ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते हुन जे मथां ॾोहनि जा केतिरा ई केस दाख़िल आहिनि। इंशाअल्लाह ताला जल्द खां जल्द चोरनि जी गैंग खे कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। असां पंहिंजी तरफ़ां मुकमल कोशिश करे रहिया आहियूं त ॾोहनि ते ज़ाब्तो आणे सघूं। ॿिए तरफ़ दीवान बिरादरी में चोरी वापसि थियण ते ख़ुशी जी लहर। उन मौके ते पहलाजमल ऐं सुरेश कुमार चयो त असां एसएचओ मीरवा मुसव्वर कुरैशी जा थोराइता आहियूं, जिन असांखे चोरी वापसि कराए ॾिनी। मीरवा पुलिस तमामु बहितरीन कमु करे रही आहे। असांखे पूरो यकीन आहे त ॾोहारियुनि खे बि जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणींदासीं। अॼु पीपीपी हारी कमेटी ज़िला शिकारपुर जे तरफ़ां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सालगिरह जो प्रोग्राम यूसी लोडरा में पीपीपी हारी अॻवान कमेटी यूसी सदर गुलाम मोहम्मद लोडरे जी औताक ते थी, जंहिंमें अमरुल्लाह ख़ान शहर ख़िताब कंदे चयो त शहीद राणी जो प्रोग्राम घर घर पहुचाईंदासीं। हिन वधीक चयो त इंशाअल्लाह ताला बिलावल भुट्टो साहब जे हुकूमत शिकारपुर जी हर यूसी में अहिड़ा प्रोग्राम कंदासीं ऐं इम्तियाज़ शेख साहब जे हर हुकूम ते लबैक कंदा रहंदासीं। सॻियूं रिपोर्टर सदर अली हतार। सॻियूं कंडियारो जे ॻोठ खमीसो खान हतार जे रहवासियुनि मीर हसन हतार, हुसैन बख्श हतार, मोहम्मद रमज़ान हतार, सजाद अली हतार, इरफान अली हतार, फराज़ अली ऐं धणी बख्श हतार अवामी प्रेस क्लब सॻियूं पहुची पंहिंजी बिरादरी जे बासरनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जा कुझु बासर माण्हू अली गोहर हतार ऐं उन जा पुट ज़मान हतार ऐं उन जा पुट असांजी मस्जिद जे अॻियां वारे प्लॉट जंहिं ते असांजी औताक आहे उन ते कब्ज़ो करण जी कोशिश कनि पिया ऐं असांखे उन्हनि माण्हुनि केतिरा ई भेरा मौतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾींदा हुआ। ऐं हाणे तक़रीबन हिकु हफ़्तो पहिरियां ज़मान हतार वारनि जे भाउ मोहम्मद अमीन खे पंहिंजे ई घर में ओचितो दिलि जो दौरो पइजी वियो हो ऐं हू फोत थी वियो हो, जेका समूरे इलाइक़े वासियुनि खे ख़बर आहे। उन जो कूड़ो जुड़तो केस मोहम्मद अमीन हतार जे पुट ज़ुबैर हतार जी फरियाद ते दिलि जे दौरे वारे फोती जो असां मथां दाख़िल करायो वियो आहे, जॾहिं त डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम जी पहिरीं रिपोर्ट में बि फोती खे अटैक ॿुधायो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि आईजी सिंध डीआईजी बेनज़ीराबाद ऐं आला अदालतुनि खां मुतालबो कयो त असां बेकसूर आहियूं, मामले जी क़ुरान पाक ते शफ़ाफ़ इंक्वायरी कराए ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ सॻियूं। मेहर रिपोर्ट शान अली शेख। 6 महीना अॻु मेहर जे गुल कॉलोनी मां मुबैना तौर अगवा थियल 2 ॿारनि जी माउ ज़मीरा जतोई ज़ाल मुनवर पिताफ़ी खे मेहर पुलिस हिकु हफ़्तो अॻु बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो हो, जॾहिं त बाज़ियाब करायल नारी खे हथियारबंदनि संदसि घर ते काह करे खेसि ॿीहर खंभण जी कोशिश कई वई। नारी संदसि ॿारनि जी दाह ते जवाबदार फरार थी विया। नारी ज़मीरा जतोई संदसि मुड़ुसु मुनवर पिताफ़ी पंहिंजे ॿारनि सां गॾु एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि यूसुफ जतोई, साजिद जतोई, वाजिद जतोई, मलंग चांडियो 6 महीना अॻु ॾींहं जो ज़मीरा खे अगवा कयो हुयो, जंहिंजो केस मेहर थाणे ते दाख़िल कयो हो। हिकु हफ़्तो अॻु मेहर पुलिस छापो हणी ज़मीरा खे बाज़ियाब कराए असांजे हवाले कयो हुयो। जवाबदार फरार थी विया हुआ। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नाहे सघी, जंहिं सबबि अॼु वरी साॻी जवाबदारनि ॿीहर खेसि अगवा जी कोशिश कई। असांजी दाह ते जवाबदार फरार थी विया। हुननि घुर कई त जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे को बि जानी माली नुक़सान पहुतो त उन जा ज़िम्मेवार साॻिया जवाबदार हूंदा। खैरपुर
फैजाबाद कॉलोनी में नलकन लॻाइण जो कम जारी। सोशल वर्कर अदी शहनाज शेख खे जेकॾहिं को बि ग़रीब इंसान नज़र अचे थो त उनखे राशन पुॼाइण ऐं उञायल खे नलका हणाए पाणी पुॼाइण ऐं मज़लूमनि बेसहारा इंसाननि जी मदद करण में संदसि इबादत समझी वेंदी आहे ऐं न राति ॾिसंदी आहे न ॾींहुं, न गर्मी ॾिसंदी आहे न सर्दी ॾिसंदी आहे ऐं सदाईं ग़रीब मिसकीन बेसहारा माण्हुनि जी हर वक़्तु पंहिंजे आधार मदद करण में रुधल हूंदी आहे ऐं ग़रीब माण्हू अदी शहनाज शेख खे हर साराहे कम करण ते संदसि दुआऊं कंदा आहिनि। उन्हनि ग़रीब मिसकीन माण्हुनि जो चवणु आहे त अदी शहनाज शेख हिकु निहायत सुठी सोशल वर्कर ग़रीब तबके जी लीडर आहे। थरपारकर रिपोर्ट मोहम्मद इब्राहिम। थरपारकर जे शहर छाछरो ऐं उन जे चोतरफ़ सवे ॻोठनि जी ग़रीब आवाम महांगाई जी चकी में पिसी रही आहे। छाछरो शहर जा दुकानदार हुजनि, मेडिकल स्टोर वारा हुजनि, खीर वारा हुजनि, सब्ज़िन फ्रूटनि ऐं गोश्त वारा हुजनि, ज़िंदगी में इस्तेमाल थींदड़ रोज़मर्रा जूं शयूं पंहिंजी मर्ज़ी जे रेट ते विकिणे ग़रीब आवाम जो मुआइशी क़त्ल करे रहिया आहिनि। उन्हनि खे तमामु घणी महांगाई जे करे ग़िज़ाई खोट जी वर चाढ़े रहिया आहिनि। शहर छाछरो वारनि ऐं ॻोठाणनि सहाफ़िन खे दाहींदे चयो त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। उन हूंदे बि ग़रीबनि जी दास्तान खे ॿुधण लाइ न त को हुकूमती नुमाइंदो अॼु ताईं आयो आहे, न वरी DC थरपारकर पाण मुरादो को एक्शन वरितो आहे। छाछरो शहर जी ग़रीब आवाम ऐं चोतरफ़ सवे ॻोठनि जी आवाम चयो त DC थरपारकर ऐं कोट सगूरी खे गुज़ारिश आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ थरपारकर। पीपल्स पार्टी लेडीज विंग सक्खर डिस्ट्रिक्ट की तरफ से आज सदर आपा कमर साफुल पोटो साहबा की क़यादत में बीबी शहीद रानी की 68वीं सालगिरह मनाने का जबरदस्त प्रोग्राम तरतीब दिया गया और शहीद रानी की पैदाइश के मौके पर उनकी जिंदगी पर रोशनी डाली गई, जिसकी मेजबान और रूह रवां रुबीना गौस साहिबा ने अपनी रेशगाह टंडो मीर हसन रोडी में प्रोग्राम का आगाज तिलावत कुरान पाक से किया और शहदा के लिए दुआ खास की गई। प्रोग्राम में मेहमान खुसूसी सक्खर डिस्ट्रिक्ट की आपा कमर साफुल पोटो साहिबा थी और खिताबत का भी शर्फ हासिल किया उन्होंने। और दीगर मोहतरम मोअज़्ज़ज़ खवातीन में आपा जुबैदा घांगरो साहिबा, अलमास शाह साहिबा, शबाना साहिबा, उमरा मंगी साहिबा, एडवोकेट साहिबा, जुबैदा छिजन साहिबा, शबाना खाकी साहिबा, एनी इरफान साहिबा और कसीर तादाद में मौजूद और मोहतरम खवातीन ने शामिल होकर बीबी शहीद रानी के प्रोग्राम को रौनक बख्शी। सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमण। सोभोदेरो खां ख़बर। सोभोदेरो अस्पताल जो हाल पुछंदे त रोई पवंदमि। को बि नोटिस वठण लाइ तयार नाहे। ग़रीब आवाम अस्पताल में तड़पंदा रहिया। MSc ऑफिस खे वॾो तालो लॻल, स्टोर खे बि तालो, न डॉक्टर मौजूद न का दवा मौजूद, अवाम सूरनि में। ISH डायरेक्टर नंबर खणण लाइ तयार नाहे। MS चवे थो मां त ट्रेनिंग ते आहियां। इहे सभु ज़िम्मेवार अगर को ट्रेनिंग ते आ, को मीटिंग में आहे ऐं वांदा ई नाहिनि त पोइ हिन अस्पताल में जेके मरीज़ तड़पनि था उन्हनि जो इलाज केरु कंदो? अगर को वीचारो डिस्पेंसर इमरजेंसी में कुछ फर्स्ट एड करे बि त छा ते करे, जॾहिं त अस्पताल में त का बि दवाई मौजूद नाहे, न का सीरप, न का ड्रिप, न का इंजेक्शन, न का एंटीबायोटिक दवा ऐं न वरी एम्बुलेंस ठीक आहे जो मरीज़ अगर तड़पी तड़पी मरी वञे त गाॾी संदसि घर पुॼाए अचे। अमले जे हिकु अहम माण्हू सहाफ़िन खे ॿुधायो त हिते सिर्फ़ हिकु डॉक्टर बोज़दार साहब मौजूद आहे जेको मरीज़नि खे ॾिसे थो ऐं दवा न हुजण करे मरीज़नि खे स्टोर जी लिखी थो ॾिए। आख़िर ताल के सोभोदेरो जे रूरल हेल्थ सेंटर खे दवा छो नथी मिले, जॾहिं त ॿियूं नंढियूं अस्पतालूं जहिड़ोक रज़ल मेमण ॻोठ, मीर करम टालपुर, मीर हयात शाह, समी हिंगोरजा ऐं सॻियूं समेत सभिनी अस्पतालुनि में दवा, डॉक्टर ऐं AC वारियूं एम्बुलेंस जूं सहूलतूं मौजूद आहिनि त पोइ सोभोदेरो ताल के अस्पताल सां ही हशर कंहिं कयो आहे? जवाब खपे।